सुफेरो कलाम दोस्त फरमाइश की सुठो कलाम असां तव्हांखे साईं एजाज साईं जी काफ़ी ॿुधायूं था। एजाज साईं जी काफ़ी साईं जी फरमाइश ते वॾा वेठा उन्हनि जी फरमाइश ते एजाज साईं और जे सच पुछी चन माहिया ओ सब सुनिया दा सरदार तू ही जिथा भी सुनिया दी चूंड थी वे दिल न परदा हकदार तू ही मेरे यार हकीकी दिल भर तू अख दुश्मन दी विच खार तू एक मिटाल प्यारा ते यार तू वो लगे तो प्यार जे काबे हली महबूब माना कर वो लगे तो प्यार जे काबे शक्ति अखिन ते सफा से तम तोड़ा और से तम करती